जय झूलेलाल। अॼु असां ठाहींदासीं बीह पालक जी भाॼी जेका सभिनी खे ॾाढी वणंदी आहे और इहा असां शादियुनि ते बि ठाहींदा आहियूं त उहा ई टेस्ट ॾाढी टेस्टी ठहंदी। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। बीह खणंदासीं, उनखे चङी तरह धोई साफ़ करे ॾिसो हिन तरह स्लांट में पीसेस कटींदासीं और इनखे असांखे 2 खां 3 सीटियूं लॻाए बॉइल करणो आहे। बॉइल करण महिल इन में विझंदासीं असां लूणु। त ही मां बीह बॉइल करे रखिया आहिनि। हिते मां खई आहे हाणे पालक, उनखे चङी तरह धोई साफ़ करे वठंदासीं। 1 जूड़ी पालक आहे इहा। इनखे कटे खणंदासीं कुकर में और इनखे असांखे करणो आहे बॉइल। त विझंदासीं गॾु पाणी विझी करे पालक खे बॉइल करे वठंदासीं। उनखां पोइ इनखे पीसणो आहे। पालक खे पीसण खां पोइ अचो त हाणे ठाहियूं था पिया असां मसालो। पहिरियों त तईअ में विझंदासीं थोरो सो तेल, 4 खां 5 चमचा। उन में 1 चमचो विझंदासीं असां जीरो, दालचीनी जो टुकर, कारा मिर्च सॼा, ये सॼा सुका मसाला विझणा आहिनि। 2 लौंग, 2 नंढा फोटा, 1 वॾो फोटो, सॼा ॻाढ़ा मिर्च ऐं तेज पत्तो बि विझंदासीं। इन्हनि सॼनि मसालनि खे असांखे कुझु सेकंड भुञणो आहे। उनखां पोइ इन में विझंदासीं असां 1 चमचो थूम कुटियल, 1/2 चमचो अदरक, 2 सावा मिर्च। अञा कुझु सेकंड भुञी करे इन में विझंदासीं असां पोइ बसर। थूम जो कचोपन निकिरी वेंदो त उनखां पोइ इन में बसर विझणो आहे। हिते मां 3 बसर खया आहिनि। इनखे असां गुलाबी कंदासीं। जीअं बसर गुलाबी थी वेंदो त इन में विझणो आहे टमाटो। त मां हिते 3 वॾा टमाटा खया आहिनि। चङी तरह मिक्स करे इनखे सिजाइणो आहे। इन में विझंदासीं असां लूणु। इन खां पोइ इन में विझंदासीं ॻाढ़ा मिर्च, हैड, धाणा। सभिनी जी क्वांटिटीज़ मां मेंशन कयूं आहिनि। गरम मसालो, घर जो गरम मसालो विझणो आहे और हिन में किचन किंग मसालो विझणो आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स करणो आहे और मिक्स करण खां पोइ असां इन्हनि खे सिजाईंदासीं। जीअं टमाटो चङी तरह सिजी वञे त इनखे ढके रखंदासीं असां। सिजाइण जे लाइ इनखे हाणे ढके रखंदासीं असां। कुझु मिंट इनखे ढकण खां पोइ इनखे घुमाइणो आहे जीअं इहो सड़े न और टमाटे खे चिथींदासीं। जीअं टमाटो लॻभॻि सिजी वेंदो त उनखां पोइ जेका असां पालक पीसे रखी हुईसीं उहा विझंदासीं। ॾिसो टमाटो लॻभॻि सिजी वियो आहे। त हाणे जेका असां पालक पीसी रखी हुईसीं उहा विझंदासीं। ॾिसो मां पालक जो पाणी फिटी न कयो आहे, उन सां गॾु ई उनखे पीसियो आहे। इन पाणी खे असां सिजाईंदासीं छाकाणि त पालक जो पाणी जेको आहे प्रोटीन्स और विटामिन सां भरपूर आहे त उनखे फिटी न करिणो आहे। इन में ई असां इनखे टकाईंदासीं। बीह बि इन में विझी करे चङी तरह मिक्स करिणो आहे। पहिरियों तेज़ बाहि ते, पोइ मीडियम बाहि ते असां इनखे सिजाईंदासीं। त सुकनि मसालनि जो सॼो फ्लेवर जेको आहे इन भाॼीअ में ईंदो और इहा भाॼी जेका आहे ॾाढी बढ़िया ठहंदी आहे। ॾिसो लॻभॻि इहा भाॼी तयार थी वई आहे। पर मां जीअं ॿुधायो, जीअं शादियुनि में भाॼी ठाहिणी आहे त इन में विझबी आहे फ्रेश क्रीम। लॻभॻि 5 चमचा असां इन में फ्रेश क्रीम विझंदासीं, जंहिंसां इन में बढ़िया टेक्सचर बि ईंदो और इन जी जेका टेस्ट ईंदी उहा बि ॾाढी बढ़िया ईंदी। त फ्रेश क्रीम विझी इनखे चङी तरह घुमाईंदासीं। भाॼी जी कंसिस्टेंसी घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। ये लगभग भाॼी तैयार थी वई आहे। इन मां तेल निकिरण भी चालू थी वियो आहे। ॾिसो
हाणे इनखे असां गर्मा गर्म सर्व कंदासीं। साॻी रेसिपी हिंदीअ में मां पंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते बि विधी आहे, उहा बि ज़रूरु ॾिसजो। और अहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपीज़ तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहे बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। इहा असांजी शादियुनि वारी बीह पालक जी भाॼी तयारु आहे। ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधायो त रेसिपी कीअं लॻी तव्हांखे। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम और फेसबुक ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।